नाज़रीन, हलचल वेदर सां गॾु मां आहियां दोस्त सहाफ़ी मनसब डायरी। सिंध में 4 अप्रैल खां 10 अप्रैल ताईं गजगोड़ खियोण गड़े सां बरसाति जो इम्कानु आहे। अॼु 4 अप्रैल ते बि सिंध जे ओलह समेत जबल में गजगोड़ सां बरसाति जो इम्कानु आहे। सिंध में 4 अप्रैल खां ओलह जो बरसाति वारो सिस्टम दाख़िल थींदो, जंहिंमें दौरान बरसाति जो सिस्टम 10 अप्रैल ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारा कंदो। कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न, शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न, नवाब शाह डिवीज़न, सखर डिवीज़न, लाड़काने डिवीज़न में गजगोड़ वारा ककर रोज़ाने जे बुनियाद ते ठहंदा, जंहिं दौरान गजगोड़ खियोण गड़े ऐं तेज़ मिटीअ वारियूं हवाउनि सां बरसाति जो इम्कानु आहे। ओलह जे बरसाति वारे सिस्टम मां खीर थर जबल समेत थरपारकर, अछड़े थर ऐं थरपारकर में बि गजगोड़ सां बरसाति जो इम्कानु वाक़ई आहे। मौसम बाबति मॉडल्स ॾेखारे रहिया आहिनि त ककरनि जे ठहण सां तेज़ तूफ़ानी मिटीअ वारी हवा बि घुलण जो इम्कानु आहे। सिंध में गर्मीअ जी लहर बि जारी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी पद 38 सेंटीग्रेड खां 40 सेंटीग्रेड रिकॉर्ड थियण जो इम्कानु